नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मुंहिंजे भर में खीर जो दुकान छो खोलियो अथई। खिपरो पुलिस कांस्टेबल गुलियो राजड़ जे पुटनि अली गुल राजड़, अली शेर राजड़ महाराज पाड़े में दुकान ते वेठल दुकानदार हमीद भैयो खे कुआड़नि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो। शहरियुनि ज़ख़्मियुनि खे खणी खिपरो जे तालका अस्पताल पहुचायो, जिते हमीद भैयो गणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। तालका अस्पताल में ज़ख़्मी जे पीउ बिलाल भैयो साफ़िन खे ॿुधायो आहे त पुलिस सिपाही गुलियो राजड़ पुटनि अली शेर राजड़, अली गुल राजड़ खीर जो दुकान खोलण ते धमकियूं पे ॾिनियूं। अॼु हिननि दुकान ते हमलो करे मुंहिंजे पुट खे मारण जी कोशिश कई है। ॿिए पासे खिपरो पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे वरिती है। अञा ताईं गिरफ़्तारी अमल में न आई है। मसलो दुकान खीर जो खोलियो आहे, उन्हीं ते मिड़े ॿ टे चकर को अॻु में को उनखे घटि वधि ॻाल्हाए। केरु राजड़ आहिनि, कहिड़ा गुलाड़ीअ जा पुट आहिनि। छा नालो छोकिरी जो त नालो मूं पुछियो कोन अञा। हींअर किरियल मूंखे फ़ोन कयो, छोकिरो किरियो पियो आहे। गुलाड़ीअ जा छोकिरा ॿई धकणी आहे। अच्छा, हाणे आयो आहे अस्पताल खणी आयो। किथे धकणी में हिन बाज़ार में जी परियां वाणीअ नारे में पासे में। छा जे करे पहिरीं तकरार थियो हुयो? तकरार जेको खीर जो दुकान छो खोलियो? अच्छा, हा, खीर जो दुकान छा खोलियो आहे? हा, भई असीं मज़दूरी पिया करियूं, शहर आहे, दुनिया खोले वेठी आहे, कुझु हुजे कोन्हे। हू कहिड़ो कमु कंदा आहिनि? कहिड़ो? हू खीर जो दुकान आहे। अच्छा, तव्हांजो छा थो थिए? मुंहिंजो भाणे जो आहे, हामिद नालो। तव्हांजो छा नालो? मुंहिंजो मेरा। कहिड़े ॻोठ में ठहे? हिते हो तो भैया ही पासे में कब्रिस्तान के पासे भैया हो। जी हाँ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।